नाज़िम कंबर जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में क़ाइम लाइब्रेरी ज़बून हाल बणिजी वई आहे। छित जा चापड़ किरण मामूल बणिजी वियो आहे। छित ज़बून हाल थियण ऐं सहूलियतुनि जी खोट सबब शागिर्दियाणू लाइब्रेरी मां तालीम लाभ हासिल करण खां महरूम बणियल आहिनि। वधीक तफ़सील इख़लाक़ मचांडी जी हिन रिपोर्ट में। एजुकेशन वर्क्स की नाअहली सबब कंबर शहर जो गवर्नमेंट हाई स्कूल की बिल्डिंग तो ज़बून हाल बनियल है। उन सां गॾोगॾु ताज़ो ही उते अंदर मौजूद सो लाइब्रेरी भी ज़बून हाल बणिजी वई। उन सां गॾु उनजी छत जा छापर किरण सबब सो सुबुह साॼे सां टाइम हुजण जे करे 2-6 जेके शागिर्द आहिनि उहे त मज़ा तौर ते बची विया आहिनि। त अचो त जेके वकील दोस्त आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कनि था, जेके पंहिंजी प्राइवेट हिनखे लाइब्रेरी खे सपोर्ट कनि उन सां ॻाल्हि ॿोल छा था चवनि। I think so. I regard it sheer negligence on part of education department and engineer education work and service. तव्हां ॾिसो था त ही कंबर ज़िले जो मेन स्कूल आहे, गर्ल्स न्याणियुनि जो स्कूल आहे ऐं उन में हिकिड़ी लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे। बुक्स अकोमोडेट कया विया आहिनि त जीअं न्याणियूं अवेल करे सघनि। ऐं वॾी ॻाल्हि इहो ॿुधायां त हिन में ही जेको स्कूल में लाइब्रेरी अरेंज कई आहे इहे प्राइवेट डोनर्स आहिनि ऐं उन में मुंहिंजी अमड़ रहमत ख़ातून हिकिड़ो बि डोनर आहे जेका पंहिंजी कैपेसिटी मुताबिक़ बुक्स ऐं ॿियो कुझु डोनेट कंदो आहे। पर अफ़सोस सां गवर्नमेंट ॿियो कुझु त नथी करे सघे। घटि में घटि जेको रूम आहे, कमिरो आहे, तव्हां उहो त बहितर हाल में असांखे प्रोवाइड कयो। अवां ॾिसो था छत किरी पई आहे ऐं नॉन फंक्शनल आहे हींअर। ऐं असां वकील दोस्त बि इंशाअल्लाह जल्द खां जल्द पिटीशन दाख़िल करे ही न्याणियुनि जी जेका लाइब्रेरी आहे इहा बहाल कराईंदासीं। तमामु अफ़सोस डिटोरेट हिकिड़ी कंडीशन आहे असांजे पूरे डिस्ट्रिक्ट कंबर शराबतकोट जी। साल गुज़री वियो आहे, जेका हाणे अर्बन फ्लड आई उन खां पोइ उन्हनि वटि बजेट्स अची वियूं ऐं उन खां अलावा उन्हनि पंहिंजी बजेट्स खाई बि विया। पर हिकिड़ो नंढड़ो कमु आहे साईं, तव्हां ॾिसी सघो था त हीअ अगरि तव्हांजे कैमरा अखि ॾेखारे सघे त हीअ हालत आहे जंहिंमें छत जा चापर किरनि था त केरु वेही सघंदो। जी हिते मौजूद तव्हां वकील जेको आहे दोस्तनि जी ॻाल्हि ॿुधी, हुनजो इहो चवणु आहे त जेको आहे सो असीं कोर्ट जे थ्रू पटिशन बि दायर कराईंदासीं त जेको आहे सो हेॾी वॾी बिल्डिंग आहे जेका मुकमल तौर ते ज़बून हाल आहे त उनजे लाइ जेको आहे सो कुझु न कुझु बहितरी जो कमु कयो वञे। ऐं जेको हिते जेको आहे सो प्राइवेट माण्हुनि तरफ़ां जेको डोनेटेड किताब बुक्स वग़ैरह लाइब्रेरी ॾिना था वञनि, पर गवर्नमेंट तरफ़ां का बि हिनजी सपोर्ट नथी कई। जॾहिं त गवर्नमेंट तरफ़ां जेका बिल्डिंग ठाही वई आहे उहा मुकमल तौर ते जेको आहे ज़बून हाल आहे उनजा छापर किरण सबबु इन हवाले सां हिनजो चवणु असीं पटिशन बि इन हवाले सां दायर कयूं जी हिनजी रिपेयरिंग कराई वञे। कैमरामैन ममता छाबरानी सां गॾु इख़लाक़ मचांडी, धरती टीवी न्यूज़ कंबर।